ॿियो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोहम्मदी मेडिकल कॉम्प्लेक्स मोरो जे CEO मोहम्मद याकूब तुर्क तरफ़ां 24 जून 2024 में सूमर जे ॾींहुं मोहम्मदी मेडिकल कॉम्प्लेक्स बांधी रोड मोरो में हिकु ॾींहं वारी चमड़ीअ जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। हिन चमड़ीअ जी मुफ़्त मेडिकल कैंप में चमड़ीअ जे मशहूरु डॉक्टर ऐं कराची जे मशहूरु चमड़ा अस्पताल IDH हॉस्पिटल जे मशहूरु कंसल्टेंट डॉक्टर फरहान मीर शेख चमड़ीअ जे मरीज़नि जो मुआइनो कयो ऐं खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। हिन चमड़ीअ जी मुफ़्त मेडिकल कैंप में मोरो शहर ऐं तालका मोरो जे नंढनि वॾनि शहरनि में ॻोठनि सुनहरी फार्म कमरदीन चांडियो ख़ालिदाबाद कोट मुबारक बुर्डो नवां जतोई पुराणा जतोई सिधो जा पुरण ॾेपार जा मनाई ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि जे माण्हुनि औरतुनि ऐं नंढनि ॿारनि अची करे चकास करायो ऐं मुफ़्त दवाऊं वरितियूं। हीअ मुफ़्त चमड़ीअ जी मुफ़्त मेडिकल कैंप सुबुह जो 10 वॻे खां मंझंदि जो 2 वॻे ताईं जारी रही। इन मुफ़्त मेडिकल कैंप में तक़रीबन 500 माण्हुनि औरतुनि ॿारनि मुआइनो करायो। उन मौक़े ते लॻल कैंप में मोरो ऐं आसपास जे इलाइक़नि मां आयल मरीज़नि मोहम्मदी मेडिकल कॉम्प्लेक्स मोरो ऐं उन जे CEO मोहम्मद याकूब तुर्क पारां कयल ख़िदमतनि खे साराहियो ऐं दुआऊं पिणु ॾिनियूं।